ख़ैर हुजे मो मुझे घर के दरगाह कयूं कि तो खोखरा पे तो हणे जण घुराट तो करे बीह हिन के देखारियांस थी तमाशो राम भाई राम खुदा के वास्ते राम कर तो तेरे हम क्या हां तो तेरे हम कया हे पिणे जो घर आ जो हिते सुमी आराम तो करे जी आयो आया ता जरियो ए कपड़ा कोन दा कुटन निट कार में सिक्की मुंह आया जैसी ताई तुझी या हद हरामी खत्म न थींदी ए जैसी ताई तू कम में मेहनती न थींदे तैसी ताई तोखे यो रात दी कम करणो पवंदो मुखे कमाणो पुट भी बनाई केड़ो मां कमाए तोखे खाराईंदस मुखे खाराए या न खाराए पर आइंदा ये ठगी करे कहे मिस्कीन जो घर तो तबाह न कंदे ना माई इन ला मुखे तू कसम दे अगते मु ठगी गो तोबा कई सपा तोबा कया में खैर जे सरडे खैर होजे जैसी ताई मुखे पांजो सामान वापस न मिलंदो तैसी ताई तुझी आजी नियाजी कबूल न पाउंदी हां उठी यो जल्दी कपड़ा भी धो ए थाम भी धो उन खां पो बुहारी भी दे ए हां मानी भी पचाइणी थई मुखे शायद अम्मा जो बताऊं तू मैडम तने त हेड़ी मुसीबत जे मर चढ़ी आया अरे छाको जा बोले हां छाको जा बोले कुछ बाबा साहिब है सोडा और रात किथे हुए बाबा साहिब रात तो मामा के बुधाए वयो सोडा पहिरीं त मूंखे शक हो पर तुंहिंजा जेके ये पिरकार आहिनि न हाणे मुंहिंजो शक पक में बदिलजी वियो आहे पक में बाबा साहिब मां तव्हां जे खिलाफ कोई कदम खणा ऐं उन जो सबूत तव्हां के हथ अचे न तमाम वाजपे कत्ल बाकी अजाया शक करे छुपिया भंग में रंग मिलायो सोडा दुआ घुरंदा रहो त हिन हवेली जी जेका इज्जत बीठल आहे इहा बरकरार है पर जे हवेली जे इज्जत मथा तिर जेतिरो भी फर्क आयो त भंग में रंग कीअं मिलाइबो आहे इहो तोखे मां ॿुधाईंदुसि सोडा कसम आहे मूंखे पंहिंजी इज्जत जो जे न ये भंग जे रंग में मां तोखे भी खोटे न पी वियुसि त मुंहिंजो नालो दिलावर आहे ई कोन दिलावर खान सोडे खान के खोटे पियण ॾाढो मुश्किल आहे ॾाढो मुश्किल सोडे खान जो ज़ाइको ड्रूह खां भी वधीक कोड़ो आहे वधीक कोड़ो ऐं हुन जो असर त ज़हर खां भी वधीक तेज जेको तुंहिंजे गले में अटकबो ऐं तुंहिंजे ई मौत जो कारण बणबो इहो आहे सोडे खान जो भंग जो रंग भंग जो रंग छा सोचो तव सोचण छा जो कयूं था दम मस्त कलंदर तकड़ न महमूद जल्दबाजी में मार खाई वेंदासीं पोइ छा हिते घुमण लाइ त नयूं आया सोराब पीरल जाई तो चेव जल्दबाजी में मार खाई वेंदासीं जेकॾहिं शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो त दिलावर खान जो भरम टुटी पवंदो हकीम दुआ खपे तुंहिंजी दुआ असांखे शिकस्त ॾियण वारा अञा पैदा ई कोन थिया आहिनि महमूद वारिस खान के हाकिम खान के मामूली माण्हू न सम्झो वो भी ॻोठ जा रईस आहिनि वो भी पंहिंजे हथ ताक़त रखनि था ऐं सोराब जे वाक़े खां पोइ अञा वधीक होशियार थी विया हूंदा हिन वक़्तु वारिस खान जूं चार अखियूं खुलियल हूंदियूं मञा थो त वारिस खान हिन वक़्तु हद खां वधीक होशियार हूंदो पोइ छा ॾींहं राति हिते वेही रहूं सोराब वारिस खान के हमले करण खां पहिरियां इहा जांच करणी पवंदी कहिड़े तरफ़ खां कहिड़ी जाइ ते वारिस खान जा माण्हू मोर्चा बंद आहिनि ऐं इहो कमु केरु कंदो इहो कमु मूं ते छॾियो रात जे पोएं पर खां माण्हू पीरल वञी जांच कंदासूं जीअं वारिस खान ॿाहिरि निकितो न तीअं ख़तमु कंदासीं
मां मायरा खे समझाए छॾ। समझाइण त तोखे घुर्जे अदा, तू पाण भटकियल आई ऐं मूंखे समझाइण जी कोशिश पियो करी। तव्हां पाण में छो था विढ़ो? मायरा पंहिंजा होश विञाए वेठी आहे। मां तुंहिंजे हक़मियत जे दायरे में रहण पसंदि नथी कयां। जेकॾहिं तोखे हुकुम हलाइण ऐं बादशाही बरक़रार रखण जो एतिरो शौक़ु आहे त कुझु पैसनि ते कनीज़ियूं वठी आ ऐं उन्हनि जे मथां वेही इहे हुकुम हलाए। मां तुंहिंजा इहे हुकुम न सहंदमि। मायरा मायरा इज्जत ऐं इख़लाक़ जे दायरे में रही ॻाल्हाए। जेकॾहिं तव्हांजो इहो ई रवैयो रहियो त मां अहिड़ो त क़दम खणंदमि जो तव्हां मूं मथे खणी घुमी न सघंदव। इहो छा चई? छा चई इहो? कोन सम्झी छा? थोरो सम्झाए छा चई? अदा, मां तोखे सिधनि लफ़्ज़नि में सम्झायां थी त पंहिंजा इहे हुकुम मुंहिंजे मथां न हलाए, न त मां हीअ हवेली छॾे हली वेंदीमांइ। यानी तूं हितां भॼी हली वेंदी? हाँ मां भॼी वेंदमि, इहे ई सम्झ। छा थी? घणो ई तव्हांजे खौफ़ में ज़िंदगी गुज़ारियमि, पर हाणे नथी गुज़रे हीअ मूंखां ज़िंदगी। मां बेज़ार थी वई आहियां हिन ज़िंदगीअ मां। मूंखे मारे छॾ, न त मुंहिंजे कदम ते तूं पंहिंजो पाण खे मारे छॾींदे। अम्मा समझाए हिनखे। हाँ वाह, मां समझाए छॾींदीमांसि, तूं थधो थी। न दे पंहिंजी मौत खे दावत, न दे, छो त तुंहिंजी ज़िंदगी खां वधीक असांखे पंहिंजी इज़त प्यारी आहे। इज़त समझी वञ, सुठो अथई। अदा 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 नचो माई, अदा नचो। बाक़ी छा चवई? अदा नचो, बस रुगो अदा नचो। ॻाल्हि त ॿुध, पोइ उठ चवई, ईअं सुठो लॻंदो। उठ चई, घोड़ो चई, बुरो न लॻंदो, बस अदा रुगो नचो। चङो, हाणे छॾ, इहो ॿुधाए तेता छा खणी खीसे में विधो अथई? छा बि खणी खीसे में जा, तंहिंमें तुंहिंजो छा वञे? मुंहिंजो सभु कुझु वञे। हा अल्लाह, अहिड़ी हुज पई करी, पोइ त सॼो मां तुंहिंजो आहियां। पाण ई खणी ॾिस त मूं छा खयो आहे। हा छो न ॾिस, मुंहिंजा बि त पैसा गुम थिया आहिनि, अलाए उहे खयां त। हा बस ॾिस। आई अल्लाह, ही छा? मुंहिंजो ख़ुदा, आई अल्लाह, हे त रुगो किचिरो मेड़ियो अथई। ही कागज़ तौबा, मुआ चरियो थियो आई छा जो वती थो कागज़ किटीअ मां मेड़ींदो? होश में तई? तौबा। सुबुह सुबुह सां बाहि ॾाढी ॾुखी बरंदी आहे। ही खणी वञी चुल्हे जे पासे में रखे छॾींदो आहे। जेकर तोखे ज़रूरत हुजे त तो लाइ बि ॻोल्हे खणी अचां। न, इहो किचिरो तूं खणी पंहिंजे घर हल वञ। मुंहिंजो घर त अॻे पोइ इहो ई थींदो न। छा मुआ छा जी? हा मार न साथी बाहिर खुदा जी का मार पवेस। हाणे चरिया खरिया हिन घर में, मुंहिंजो घर आहे, बाबिस जो घर आहे, ॿुधी नथो मरे त।
न न पहिरियों ही मुंहिंजा कपिड़ा धो। पहिरें मुंहिंजा कपिड़ा धोईंदो मुंहिंजा। तुंहिंजा न मुंहिंजा धोईंदो मुंहिंजा। पहिरियां तव्हां फ़ैसिलो करे वठो त कंहिंजा कपिड़ा धोइणा आहिनि। चाची कंहिंजा? हाँ छा? न न तुंहिंजा अॻ में तुंहिंजा। हाँ केजा कपिड़ा? कंहिं चयो तुंहिंजा? वरी बकी पियो। सच तो जवाब हो। तुंहिंजा खुदा के मनो है ज़ालिम आज ज़ालिम धीअरू राम कयो मते राम कयो। मां ॿिन्ही जा कपिड़ा थो धोआं। इहा ॻाल्हि को पहिरें छो न पियो करे? हाणे त सम्झ में अचे वई न तव्हांखे। पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। छा ॻाल्हि आहे? मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी मां तुंहिंजी वॾी न्याणी थी चवे त में मुंहिंजा कपिड़ा धो। मां चवां पियो जी त वरी नंढी बि चमाट हाणे, वरी चवां पियो जी त वॾी बि चमाट हाणे। इन करे मां फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजी ॿिन्ही न्याणियुनि जा कपिड़ा गॾु खणी वञी धोआं थो। इहो छा चई? वरी छा थियो मुंहिंजी जीजा, वरी छा थियो? हेॾे हिननि जा कपिड़ा जो पहिरियों धोईंदे त मुंहिंजा कपिड़ा वरी पिण अचे धोईंदो छा? न अॻ में तुंहिंजा औरते कर मांखे ॾे। इन खां पहिरियां जो पादर खावां सभिनी जा कपिड़ा गॾु खणी थो वञी धोआं। छा ॻाल्हि खान? अकबर कुछ ॾींहनि खां वठी मुसलसल मूसा खान जा हमरा मुंहिंजो पीछो कंदा रहनि था। बाबा साईं मूं त तव्हांखे पहिरियां ई चयो त कमाल खान खे तव्हां मथां शक थी पियो आहे। जेकॾहिं शक थी पियो अथसि न सिधी ॻाल्हि करे सिधी। बाक़ी मुंहिंजे पोयां इहे कुत्ता छॾे छो हुन जे मारण जे चक्कर में पियो आहे। इहे कुत्ता बेगुनाह मारिजी वेंदसि ऐं हुननि जो लाश बि हुननि खे हथ न ईंदो। खान कमाल खान वारा बि इहो ई था चवनि त तव्हां अगराई करे हुन जा 2-3 माण्हू लेटाए वेझो। पर ॿुध हिन में मूसा खान वारनि खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? खान हिन वक़्तु मूसा खान इहो ई चए थो त तूं वरी रूपोशी वारी ज़िंदगी अख़्तियार कर। जो मूसा खान खे असां ॾुखिया पइजी विया आहियूं ऐं उन करे उहो असांजो ठाठो फिटाइण चाहे थो। अकबर रब न चाहे, बाक़ी मूसा खान में एतिरी ताक़त ई न आहे जो हू असांजो ठाठो फिटाईंदो। हाँ हाकिम ये खबर है छा जांच करे आए? मुंहिंजी जांच मुताबिक़ वारिस खान खे सिर जी अथई सिर जी। तो कीअं महसूस कयो? इन करे जो ॻोठ जे ॿाहिरों राति ॾींहुं चौकी हले थी। कुझु हमरा राति जो चौकी ॼनि था, कुझु ॾींहं जो। ॻोठ जे चइनी तरफ़ खां पहिरियों आहे, परे खां ई असांखे ॾिसी वठंदा। पोइ राति जो हला कयूं। रात जो हला करण अजाई थींदी। इन ये करे जो वारिस खान ऐं हाकिम खान ओताक में बंदि हूंदा ऐं उन्हनि ते पहुची कोन सघंदासीं ऐं असांखे उन्हनि मथां हमलो करणो आहे। पोइ आख़िर छा सोचियो अथव? मूं जेको कुझु ॾिठो
हुनजो हिकु फ़ाइदो वठी सघूं था। ॻाल्हि कर हकीम, तूं कहिड़ी जांच करे आयो आहीं ऐं उन में असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असांखे ॻोठ ॿाहिरां वेही इंतज़ारु करिणो पवंदो। जीअं वारिस खान ऐं हाकिम खान ॿाहिरि निकिरंदा तीअं ई हुननि जे मथां असांखे हमलो करिणो पवंदो। जेकॾहिं उहे ॻोठ खां ॿाहिरि निकिरनि ई न त पोइ? निकिरंदा, ज़रूरु निकिरंदा, ॻोठ में अंदरि लिकी कोन वेंदा। पोइ कयो तयारी हलण जी? हिन वक़्तु न सोराब, हिन वक़्तु न, राति जी पोइ पर में निकिरी हलंदासूं। सिज उभरण खां पहिरीं ई मोर्चा संभाले वेही रहंदासूं। जे हिन वक़्तु हलियासीं ऐं कंहिं ॾिसी वरितो ठहियलु कमु बि बिगड़ी वेंदो। पोइ ठीकु आहे, अॼोको ॾींहुं ऐं राति इंतज़ारु था कयूं। सुभाणे सिज उभरण सां हाकिम खान ऐं वारिस खान मथां क़यामत था बर्पा कयूं, क़यामत। मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी जीजा, मां तव्हांजा हंध कपिड़ा थांवा सभु धोई चिमकाए छॾिया आहिनि। हिते अचण खां पोइ मूं इहो महसूसु कयो त तव्हां सालनि खां वठी खारी न चाढ़ी हुई। मूं सभु कुझु ठीकु करे छॾियो। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ी ॾियो। मूं एतिरो चोरायो बि न हुयो जेतिरो मूं हिन घर में लोड़ियो आहे। हाणे ख़ुदा खे मूं मां हथ कढ मुंहिंजी माउ, त मां वञी बाक़ी ज़िंदगी पंहिंजी बचड़नि जी ख़िदमत कंदे गुज़ारिया। हथ परे कर, खैरां जेसर ॾे खैर हुजे। तोखे इहो अहसासु त थियो न त तो सॼी ज़िंदगी ठगी करे इहो पेट पालियो आहे, बचनि खे पालियो आहे। हा मुंहिंजी भेण, मां हाणे तौबा कई, ज़ारी कई, मूंखे माफ़ कर। हेॾे अॻिते वरी कंहिं सां ठगी कंदे? जेकॾहिं न पितो हूंदो त असुल कोन कंदुसि। खैरां जेसर ॾे खैर हुजे। हे दफ़ो माफ़ी ॾियां थी पई, पर जे मूंखे ख़बर पई त कंहिं ॿिए सां बि ॿिए हंधि वञी ठगी कई थी त उहो हिसाब बि मां हीअं ॻाड़ीअ खां वठी वठंदीसि आहे। अॼु मुंहिंजी मत मुंहिंजी आहे जो मां हेड़नि चुठियुनि खां पोइ बि वञी ठगियूं कंदुसि। न मुंहिंजी भेण न, मां हाणे इज़त जी वञी रोज़ी कंदुसि। खैरां जेसर ॾे खैर हुजे। हे दफ़ो ख़ुदा तरसी कयां थी, माफ़ी ॾियां थी, पर यादि रखजांइ त वरी आईंदा ईअं न कजांइ। ऐं हाणे उथ टारो हितां, टारो मुंहिंजे अखियुनि जे आॾो त वरी न मुंहिंजो दिमाग़ फिरी वञे ऐं पोइ ॿधी न छॾियां। ईअं ॿधी ऐं छत में टंगे छॾींदीसांइ। उथ। अधी इहो ज़ुल्म वरी न कजांइ। हाणे मूं में का सप न आहे रही तुंहिंजे ज़ुल्मनि साण जी। त पोइ टारो न, उथ। सहप न रही अथसि, चोरीअ करण जी सहप हुयसि। हाणे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जेकॾहिं हिननि ठगनि खे न हुकूमत वञी बंदि करे जेलनि में त कॾो को सुधरी पवनि हा।